औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम आयल मेंबर्स के भली कार चवंदा अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। वर्तलुल क़ुरान तरतीला ऐं पढ़ क़ुरान खे ठाहे ठाहे। तजवीद जी क्लास हले पई, इंशाअल्लाह सिखंदासीं त क़ुरान खे कीअं ठाहे ठाहे पढ़िजे। अॼु असांजो अल्हम्दुलिल्लाह टियों सेशन आहे तजवीद जे हवाले सां। जीअं असां पारा कंप्लीट कयोसीं, इहे अॼु असां टियों तजवीद जो सेशन आहे। ओवर टू यू साईं, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही जज़ाकल्लाह मेहरबानी सही। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरह मुज़म्मिल आहे जंहिंजी हीअ आयत साईं जेका नईम साहब पढ़ी साईं वलीला साहब से अॻे बि रिक्वेस्ट कईसीं त जेको आहे साईं असांजो थीम आहे वरतिल क़ुरान तरतीला, पर तव्हां जेकॾहिं साईं सभु आयतूं पढ़जनि थोरो इंशाल्लाह सो साईं वलीला साईं वलीला शाह साहब आहिनि न साईं? أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها المزمل قم الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا صدق الله العظيم। साईं जज़ाकल्लाह मेहरबानी साईं। इन तजवीज़ सिखण जो मक़सदु इहो आहे त जीअं साईं वलीला शाह साहब पढ़े थो पियो आयतूं क़ुर पाक जूं, अलाह साईं करे असां बि ईअं पढ़ी सघूं। छो जो माशाअल्लाह साईं जन जो तलफ़ुज़ ॾाढो सुठो, तमामु बहितरीनु, साफ़, तमामु यानी हिकु हिकु अखर साफ़ ज़ाहिर, उन में कहिड़ी किथे हिज करणी आहे, किथे शद ॾियणी आहे, किथे मद ॾियणी आहे, कीअं उचार कढणो आहे, कि तमामु मुकमिल बहितरीनु आहे। हाणे असां अरबी त कोन आहियूं न, त जीअं अरबी सां त थोरो डिफरेंट हूंदो उनजो, पर अदरवाइज़ तमामु सुहिणो। त इनशाला असांखे दुआ था कयूं अलाह पाक खां त जॾहिं असां तजवीज़ सिखूं था पिया त साईं वांगुरु असां पढ़ी सघूं, जहिड़ो सुहिणे नमूने सां साईं पढ़े थो पियो माशाअल्लाह, लुत्फ़ थो अचे ॿुधण में। हाणे हिनजी तर्जुमो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त ही सूरह नंबर कहिड़ी आहे? 73। सूरह मुज़म्मिल असां पढ़ंदा रहंदा आहियूं, पर यादि करणु खपे त इहा सूरह मुज़म्मिल काउं नंबर आहे? 73। ए पाण ते कपिड़े वेढ़ण वारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब अल्लाह पाक, राति जो उथ पर थोरो। राति जो उथण जो हुकुम बि अची वियो, पर थोरो। राति जो अधु माना घटाए, या अध राति खां थोरो घटाए, अधु आधा राति खां घटाए या अधा राति ते विधाए। इहो तहजुद जो हुकुम। इन खां पोइ छा आयो? ऐं क़ुरान ठाहे ठाहे पढ़। अल्हम्दुलिल्लाह हाणे असां ॾिसूं था पिया त तजवीद जो मतिलबु ई आहे क़ुरान पाक खे सुठी तरह पढ़ण जा क़ाइदा कानून ऐं उसूल। हाणे ही 5-6 स्लाइड्स आहिनि जेके पोएं सेशन जूं आहिनि, पर असांखे रिमाइंडर ज़रूरी आहे। उमेद त कंहिं जंहिंखे नॉलेज आहे उनखे बोर कोन कंदी, पर अदरवाइज़ रिपीटेशन तमामु ज़रूरी आहे, जेका बेसिक नॉलेज जी आहे। कहिड़ी? तजवीज़ में मुख्य घणी ॻाल्हियूं अची वञनि थियूं। 3 अखर ऐं उन्हनि जा मखरज, ऐं इहे ॿई शयूं असां पंहिंजे 2 क्लासनि में पूरी करे आयासीं। पहिरें क्लास में सम्झोसीं त अखर कहिड़ा आहिनि? हुरूफुल हिजा, अरबी जा घणा आहिनि? 28। ठीकु। उन खां पोइ उन्हनि ॿिए लेसन में ॾिठोसीं त उन जा मखरज कहिड़ा थींदा आहिनि? ठीकु आहे, मखरज घणा आहिनि? 28। हाणे अॼु इंशाअल्लाह ताला हलूं था पिया उन ते अखर ऐं उन्हनि जूं सिफ़तूं। इन्हनि जा बि 2 लेक्चर थींदा, अॼु 3 लेक्चर आहे, पोइ 4थो थींदो। अखर ऐं उन्हनि जूं सिफ़तूं ऐं कैरेक्टरिस्टिक्स आहिनि, हर कंहिं अखर जा पंहिंजा कैरेक्टरिस्टिक्स आहिनि। ठीकु। इन खां पोइ ईंदासीं क़ुरान पाक में तिलावत जा क़ाइदा। पोइ हाणे इहे घणा लेसन थियनि था पिया, अलाह आलम। असां ज़िक्र कयो त असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं। असां सिंधी जी ॻाल्हि था कयूं, पाण पंहिंजी सिंधी ज़िक्र चवंदा आहियूं, उनखे असां ज़िक्र चवंदा आहियूं। लिखबो ज़िक्र ई आहे, चवंदा ज़िक्र। ईद
चवंदा आहियूं ईद, हीअं हीअं हे उचार हीअं कंदा आहियूं, ईद अलिफ सां। अलहम्द हे अची वेंदी आहे हिन हा जे बजाए, हीअ हा ईंदी आहे। ठीकु। सब्र खे सीन सां पढ़ंदा आहियूं, सब्र स्वाद सां न। सवाब खे सवाब चवंदा आहियूं, वुदू खे वुज़ू चवंदा आहियूं, तारिक खे तारिक चवंदा आहियूं, ज़ाहिर खे ज़ाहिर चवंदा आहियूं, कानून खे कानून चवंदा आहियूं। इहो छा आहे? इन खे त छॾियो, असांजो रोज़मर्रा जो घणा दफ़ा असां अस्सलाम वालेकुम चवंदा हूंदासीं। जितां फ्री गिरी माण्हू लंघंदो आहे, गाॾी में वेहंदो कंहिंसां गॾु चवंदो अस्सलाम वालेकुम, गाॾी में लहंदो अस्सलाम वालेकुम, किथे मिलंदो अस्सलाम वालेकुम, मोकिलाईंदो हज़ारे दफ़ा चवंदा आहियूं हिकिड़े ॾींहं में। ठीकु आहे, बहरहाल समय आहे हाणे जेको चइजे, काफ़ी दफ़ा असांखे उहो ई सही न उचारींदा आहियूं अरबी जे हिसाब सां। सिंधी में ठीकु आहे, असां चवंदा आहियूं अस्सलाम वालेकुम, इहो ठीकु आहे, पर अरबी में इहो ठीकु न आहे, उनखे चइजे अस्सलाम वालेकुम। हाणे इहो ॾिसूं था कीअं। ऐन खे छा चवंदा आहियूं? हमज़ा। साद खे सीन, सा खे बि सीन, ता खे ते करे पढ़ंदा आहियूं, हा खे हे करे पढ़ंदा आहियूं, दा खे ज़े करे पढ़ंदा आहियूं, ज़ाल खे बि ज़े करे पढ़ंदा आहियूं, ज़ खे बि ज़े करे पढ़ंदा आहियूं, छो जो ज़े जो उचार असां लाइ आसान आहे। काफ़ खे काफ़ चवंदा आहियूं। हाणे सिंधी में त कोई मसइलो न आहे, सभु सम्झूं था पिया, का ग़लती बि कोन थी थिए, न को गुनाह ई थिए थो पियो। ठीकु आहे न। पर क़ुर पढ़ण लाइ उन्हनि अखरनि जी जेको सही मखरज आहे उनखे सम्झणु खपे, ऐं उन्हनि खे उन्हनि जे सही मखरज सां अदा करण जी कोशिशि करणु खपे। हाणे करणु खपे ऐं कोशिशि करणु में फ़र्क़ु आहे। असांखे कोशिशि करणी आहे, करणु त खपे लाज़मी, पर असांजे लाइ एॾो मुमकिन त कोन्हे न, असांखे त हाणे शुरू था कयूं हिन उमिरि में अची करे, त इन करे कोशिशि करणी आहे। ऐं को इहो मुश्किल कमु कोन्हे, थोरी मोहबत ऐं महिनत जी ज़रूरत आहे। छड़ी महिनत सां कमु न थींदो, मोहबत बि खपे, ऐं मोहबत सां कमु कोन थींदो। क़ुर सां मोहबत आहे बसि, न क़ुर सां मोहबत आहे त महिनत करे हिनखे सम्झणो बि आहे। हाणे ॾिसो, जॾहिं अरबी जी ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं असां ग़लति मखरज मां आवाज़ अचे थो पियो, त कॾहिं किन लफ़्ज़नि जी माना बदिलजी वञे, इहो वधीक नुक़सानकार ॻाल्हि आहे। कहिड़ी, कीअं? हीउ ॾिसो, ऐन खे जॾहिं असां हमज़ा करे पढ़ंदासीं, अलाह अलीम जे बजाए थी वेंदो अलाह अलीम, माना अलाह ॼाणंदड़ आहे, असां चवंदा अलाह ॾुख वारो आहे, अस्तगफिरुल्लाह। ईअं ही ॿ मिसाल बि असां ॾिना हुआसीं, इहे ते रिपीट नथा कयूं, अॻिते था हलूं। हाणे ॾिसूं था त असां 28 अखरनि मां कहिड़ा अखर आहिनि जिन जे मखरज में ग़लती कंदा आहियूं, त जीअं उन्हनि खे सिखी दुरुस्त कयूं। ॿी ॻाल्हि इहा, हिन ते नोट कोन्हे को, पर इहो ॾिसो, अंग्रेज़ी में असांखे ख़बर आहे त कुझु माना जेके बि अंग्रेज़ी जा 26 अखर आहिनि, उन्हनि मां कुझु वाविल्स आहिनि, 5 वाविल न, बाक़ी ॿिया कॉन्सोनेंट चइबा आहिनि। ही पूरा जा पूरा सभु कॉन्सोनेंट आहिनि, हिननि में कोई वाविल कोन्हे को अखरनि में, इहो यादि रखी छॾिजे। हिननि में कोई वाविल कोन्हे, इहे सभु कॉन्सोनेंट आहिनि। घणा अखर आहिनि? 28 अचूं था, कुल 28 अखर। हीअ स्लाइड में अॻ में अची चुकी आहे। 28 मां 21 + 7 छो लिखियल आहे? इनजे करे लिखियल आहे त ॻोरा अखर आहिनि 7, हल्का अखर आहिनि 21। इहा सम्झ में अची वञणु खपे ॻाल्हि। हीअ स्लाइड माना तमामु बुनियादी स्लाइड आहे। अखर 28, 21 हल्का, 7 ॻोरा। हाणे हल्कनि में हिकिड़ी ॿी कंडीशन ईंदी, अॻिते हली ॾिसंदासीं जॾहिं असां ॻोरा अखर पढ़ंदासीं। कहिड़ी? उहा इहा, उन्हनि मां 2 अखर हल्कनि मां अहिड़ा आहिनि जेके कॾहिं कॾहिं ॻोरे हुन में कैटेगरी में अची वेंदा आहिनि। ऐं हल्को माना हल्को आवाज़, ॻोरा अखर माना ॻोरो आवाज़। ठीकु थियो। हाणे ही ॿी स्लाइड, फ़क़ति 9 अखरनि जे सही मखरज खे सम्झणो पवंदो। कहिड़ा 9 अखर आहिनि? ही 9 अखर आहिनि। इहे असां सम्झी वियासीं न, असां लाइ माना सम्झो असां मखरज सम्झी वियासीं, छो जो हिननि खां अलावा बाक़ी जेके अखर उन्हनि जो असांजो मखरज ग़लति न आहे। ठीकु थियो। ही स्लाइड हलूं था। अखर उहे कहिड़ा आहिनि? सा, हा, ज़ाल, साद, दाद, ता, ज़ा, ऐन, क़ाफ, बस ये 9 अखर। ठीकु थियो। हाणे ही 9 अखर वरी ॿी स्लाइड आहे, जेको जीअं यादि रखी सघे। इन में वरी कैटेगरी ॻोरा अखर 5 सिखबा, 7 न, 5 सिखबा, छो जो 2 असांखे अचनि था। 5 ऐं 4 हल्का अखर, माना इहे कुल घणा थिया?
नव अखर इन्हनि खे असांखे मखरज खे सम्झणो आहे त हाणे इहो थियो रिविजन अॼु अचूं था पिया वीडियो नंबर 3 ऑफ 16 16 में टियों वीडियो छा जो हल्का अखर उहे असां सम्झूं अॼु इंशाल्लाह त काफ़ी थी हल्का अखर घणा आहिनि 21 उन्हनि में सिखणा घणा आहिनि फ़क़ति 4 सवलो कमु थी वियो न फ़क़ति 4 कहिड़ा अखर उहे आहिनि ज़ अ ह ठीक थियो ही ॿियो फॉर्म आहे हाणे जेका ॾिसो त 4 अखर असांखे सिखणा आहिनि इन्हनि जो मखरज असांखे त ख़बर आहे न कहिड़ा किथां अचनि था पिया पोइ हिते लिखियो पियो अथव स ज़ किथां था अचनि अरिड़हं जेके ज़ुबान में आहिनि इहे उन में टुकरे में आई ॾिसो ज़ुबान जे हिसे में लिखियल आहे ऐं ऐन हा जेके किथे आहिनि उहे निड़ी वारा अखर पर ॿ ज़ुबान जा अखर आहिनि ॿ निड़ी जा इहे कहिड़ा अखर आहिनि ॾिसो ओ हे ॿ हे ॿ ही ज़ुबान जे चोटी मां चइबो मां ही कहिड़ा निड़ी मां ही कहिड़ा अखर आहिनि हल्का अखर असां छा था सिखूं अॼु हल्का अखर उन्हनि जो मखरज कहिड़ो आहे उहो कीअं उचारजे इहो था सिखूं अॼु ऐं घणा अखर सिखंदासीं 4 ही ॿी स्लाइड आहे इन में थोरो अञा इज़ी तव्हांखे थींदो ॾिसो त कहिड़ा अखर किथां अचनि था पिया ही ॾिसो ही स ऐं ॿियो कहिड़ो हुयो असांजो ज़ ही ॿई ज़ुबान जा अखर आहिनि ऐं ही आहिनि ॿ निड़ी जा वरी ही बि अॼु इहा मूंखे स्लाइड मिली आहे काफ़ी अरसे खां पोइ मूंखे ॾाढी पसंदि आई आहे तमामु सुठी स्लाइड आहे मां किथां खई आहे हिन तां कॉपी कई आहे हिन एड्रेस लिखी पई आहे हितां मां कॉपी कई आहे हिन में ॾिसो हीअ ज़ुबान ठहियल आहे ज़ुबान हिते लॻंदी रा जो वीचार ईंदो हिते लॻंदी या हिते हीअं विच ते लॻंदी त जा शा या इन जो नून जो उचार हिते ईंदो आहे ल त द त ही जेके आहिनि न हीअं सा हिते ईंदो रा बि हिते ईंदो ऐं ही चप पाण में जॾहिं ही आहिनि न ही चप मिलंदा असां करे आयासीं न ही मा ब व ही फ हिते ईअं थींदो आहे उहो गुनो हितां निकिरंदो आहे नक जे नॉस्ट्रल्स मां ईअं जेको आहे नासून जी चइबो आहे न सिंधी में ऐं ही निड़ी जेके आहिनि न ही ॾिसो ही निड़ी जो हे पार्ट आहे हिन ॻाढ़े हिन खां इहो काकड़ो अलाए छा हिन खां हेठि ते ही 6 अखर निड़ी जा ऐं ही जेके आहिनि न काफ़ काफ़ इहे ज़ुबान जा अखर छेड़े जा आख़िर में ही जेके लिखियल आहिनि ही ज़ुबान जा न आहिनि ही निड़ी जा अखर आहिनि ठीकु थियो इंशाल्लाह ताला ही जेको दाद लिखियो पियो आहे न इहो ज़ुबान जे पासनि में थींदो आहे हलो हाणे हल्का अखर कहिड़ा आहिनि 4 ही मथऊं ही हल्का अखर इहा स्लाइड बि थी वई वरी हिननि जे मखरज ॾेखारियो वियो आहे हिते ही 2 ज़ुबान जा ही 2 निड़ी जा रिपीटेशन आहे छड़ी फ़िलहाल हाणे वरी हिन ते था अचो ही स्लाइड ते हाणे हिनखे सम्झूं था पिया ही 4 अखरनि मां ही 2 अखर पहिरीं इहे सम्झंदासीं पोइ ही 2 अखर खणूं था पिया ॾिसो अखर जो मखरज कीअं ख़बर पए किथां आहे उहो असांजो फॉर्मूलो छा आहे स जो जेकॾहिं उचार मालूम करणो त हिन ते ईंदी जज़म पोइ हीअ जज़म उन खां पोइ हमज़ा ॾे हिनखे पढ़िबो कीअं अस 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 पोइ ॾिसो त छा थो थिए हीअ ज़ुबान अची हिन मथियनि ॾंदनि सां हिते टच कंदी पर ज़ुबान निकितल घणी आहे ओ हीअ ज़री ईअं न त अधु ज़ुबान ॿाहिरि निकिरी अचे न थियो हीअ कॾहिं कॾहिं ता जो आवाज़ बि निकिरी वेंदो आहे जेकॾहिं सही उचार कढंदा न माण्हू सा जे बजाए अच्छा हीअ ज़ुबान आहे हीअ ज़ुबान जी चोटी आहे हीअ ठीकु थियो इहो अखर हितां थो अचे ज़ुबान जी चुंब जो ज़रो मथियनि ॾंदनि खे छुहे ऐं हल्को आवाज़ थिए ईअं करे ॾिसो हर को प्लीज़ थोरो कोशिशि कयो तॾहिं यादि थींदो हा स पोइ छा पढ़िबो कीअं स स बिल्कुलु बहितरीनु मां म्यूट थो कयां सभिनी खे जीअं आवाज़ ॿियनि ॾे न वञे पर हीअ जेको आहे नईम साहब थोरो म्यूट करे छॾियो सभिनी खे प्लीज़ पर कोशिशि सुठो कयो बिल्कुलु कयो कोशिशि करणु खपे इहो सुठो आहे ॾाढो हीअ आयो स ही छा थियो स स स ऐं हाणे अॻिते हलूं कहिड़ा लफ़्ज़ प्रैक्टिस कबा अस स से सु सन सिन सुन पर ज़ुबान हिते ई हूंदी न टच कंदी मथे ॾंदनि सां
असां सिंधी में छा चवंदा आहियूं? हाणे ज़िक्र कयोसीं न हींअर त सिंधी में असां जेको उचार कढंदा आहियूं, हाणे ॾिसो असां चवंदा आहियूं हिनखे असां छा पढ़ंदासीं, उहो जेके लिखियल न हुजे अस स से सु, पर इहो ग़लति आहे, इहो ग़लति थियो, ईअं न पढ़िबो इहो, ठीकु थियो। हाणे लफ़्ज़ कहिड़ो आहे? सवाब, सवाब, असां हिनखे सवाब चवंदा आहियूं, ग़लति छो? ग़लति छो थो थिए? छो जो ॾिसो हीउ जेको आहे स जॾहिं असां चऊं था पिया त ज़ुबान खे मथियनि ॾंदनि सां टकराइणु खपे न, हिते हल्को, जॾहिं त सीन चवंदासीं ज़ुबान हेठि रहंदी आहे, मथे न वेंदी आहे, इन करे असांजो उचार ग़लति थी वेंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में आई? छो स खे असां सीन करे पढ़ंदा आहियूं, जॾहिं त सीन जो मखरज ज़ुबान जी चोटी त आहे, पर उहा चोटी ॾंदनि ते, मथियनि ॾंदनि ते नथी लॻे, उहो हेठि थी वञे ॾंदनि जे अंदरां। इन महिनत करे इहे ठाहिया आहिनि न असांखे सम्झाइण लाइ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह उन्हनि खे अजुर ॾे जिन इहे शयूं आंदियूं ठाहियूं, जिन असांखे सेखारियूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांखे फ़क़ति सिखणो आहे त हीउ थियो स ऐं स में फ़र्क़ु आहे। स ऐं स हलूं था पिया हिन ते। ॿियो अखर कहिड़ो आहे? हल्को अखर, इहो असां कयूं था पिया अज़, ज़ाल आहे न ही, अज़, अज़ चवंदासीं अगेन साॻे नमूने सां मथे टच थींदी, बिल्कुलु को फ़र्क़ु कोन्हे। अज़, अज़, ठीकु थियो आहे, हो अज़, हीउ थियो अज़। हाणे उन खां पोइ हाणे ॾिसो ज़ुबान साॻी चोटी मां साॻे नमूने सां, हीउ ॾिसो ज़ हीअं बीहंदो न। हाणे जेकॾहिं असां चऊं था पिया अज़, ज़, ज़े, ज़, ज़न, ज़िन, ज़ुन, ऐं जेकॾहिं असां ग़लति पढ़ंदासीं त छा थींदो? ज़े सां, जेको असां आम तौर पढ़ंदा आहियूं अज़, ज़, ज़े, ज़ु, ईज़ी, पर इहो ग़लति आहे। इहो छा आहे? इहो ग़लति आहे। कीअं? लफ़्ज़ खणो ज़ाकिर, ज़ाकिर नाइक, असां चवंदा आहियूं ज़ाकिर नाइक, कीअं थींदो? ज़ुबान किथे टच करणु खपे? मथे। जॾहिं त ज़ाकिर जॾहिं असां चवंदा आहियूं त इहा ज़ुबान हेठि अची वेंदी आहे, ॾंदनि जे अंदरों। सही थियो? माना असांखे फ़र्क़ु करणु खपे। जॾहिं बि असां क़ुर पढ़ूं इहो ज़हन खणो। असां चवंदा न अऊज़, असां चवंदा अऊज़, अऊज़ न आहे, अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ठीकु थियो? इहे ॿ अखर थी विया। हाणे कहिड़ा था खणूं हिननि चइनि मां? ऐन ऐं हा, इहे था खणूं। इहे किथां जा अखर आहिनि? निड़ी जा। हीउ कहिड़ो आहे? मथियों हिसो, विचों हिसो, हेठियों हिसो। निड़ी जा घणा हिसा आहिनि? 3। हीअ अखर कहिड़े हिसे मां था अचनि? विचें हिसे मां। पोइ ॾिसो था हीअ जेको काकड़े टाइप आहे न, उनजे हेठियों निड़ी आहे इहे। थियो? ऐन हा निड़ी जे विचें हिसे मां ईंदा, यादि रखो। उन खां पोइ उचार कीअं सम्झिजे? हिन ते छा आयो? जज़्म आई। जज़्म छा थींदी आहे? सुकून, है न? ऐं पोइ हिनखे हमज़ा ज़बर सां पढ़िबो। ऐं करे ॾिसो हिन काकड़े ते ईंदो, त कंदो न ओ हीअं थींदो। किथे ज़ोर थो अचे? ओ हिन काकड़े ते। हिते ॾिसो था, हीउ छो जो ज़ुबान मूं कोन कंदी, छो जो ज़ुबान जो अखर न आहे, इहा निड़ी जो अखर आहे, हलक जो, हलक, हलक वस्ता विच। ॾिसो ओ ई। ठीकु आहे? हाणे इनखे उचारणो कीअं आहे? ज़बर ॾे बि पढ़िबो आहे त इहो आसान थींदो आहे सम्झण में। ठीकु थियो? हाणे पढ़िबो कीअं? अलिफ अलॻि आहे, ऐन सां ठीकु थियो? हिनखे जेकॾहिं हमज़ा करे पढ़ूं जेकॾहिं असां त पोइ इहो छा आहे? ग़लति थींदो। अन इन उन न आहे इहो। अन इन उन, अन इन उन, इहो डिफरेंट थी वियो। ठीकु थियो? हाणे चवंदा असां चवंदा आहियूं ईद मुबारक, असां चवंदा आहियूं ईद मुबारक। अस्सलाम अलैकुम चवंदा आहियूं, हालांकि छा आहे? अस्सलाम अलैकुम। ॾुखियो थींदो थोरो, पर प्रैक्टिस करण सां सही थी वेंदो। हाणे ॾिसो फ़र्क़ु कीअं आहे? जॾहिं आइन सां हिते थो उचार निकिरणु खपंदो हितां, जॾहिं त असां ओ हितां कढंदा आहियूं। किथां निकिरणु खपे? ओ हितां, है न? आइन हितां ईंदो आहे, जॾहिं त हमज़ा हेठां हेठि ईंदो आहे। इन करे इन में फ़र्क़ु आहे। हमज़ा हिते ईंदो, हमज़ा हिते ॾिसो, ऐं जितां
चवंदा न त मथे थी वेंदो ठीकु थियो हमज़ा हेठि हाणे हलूं था अॻिते मश्क करणी आहे इन जे लाइ पोइ लफ़्ज़ ई ॾाढा आसान आहिनि असां अलम शरीफ़ में पढ़ंदा बि आहियूं उतां कढियल आहे इहो न बुध न बुध न बुध या नी या नी या नी ईअं आहिनि जो उचार मज़े जी ॻाल्हि मां एक्सप्रेस अॻु में कई मुंहिंजे ख़्याल में मां जॾहिं मूं आइन ऐं हा ते कोशिशि शुरू कई त ॾाढी ॾुखियाई पई थिए पर अलहमदिल्ला आस्ते आस्ते करे इन हालत इहा ई त आइन जो जिते पढ़णो हुयो हमसा खे बि आइन पढ़ां पियो किथे किथे माना ॾाढो स्लो थी वई जेका आहे निमाज़ हिकिड़ी आयत डिघी थी पई वञे छो जो हुनखे करेक्शन करण जे लाइ पर अलहमदिल्ला आस्ते आस्ते ॾाढी सुठी प्रैक्टिस थी वई अञा करणी आहे इनशा कबी हाणे अचूं था पिया हा जे अखर ते ठीकु थियो इनखे कीअं सम्झिबो त जो मखरज कहिड़ो आहे हा जो आह 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 उहो हितां थी निकिरे साॻे नमूने नड़ी जे विच तां आह ठीकु आहे नड़ी जे विच तां हेॾो आयो आहे हा 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 न हा हा ठीकु कीअं पढ़बो आह हा हे हो हन हिन हुन हा हिन हुन न हा हे हा हे हो हा हे हो न ठीकु आहे इहो ग़लति जीअं वॾी ॻाल्हि इहा आलम शरीफ़ में असांखे त आलम शरीफ़ सभिनी था पढ़ूं न असां चवंदा आहियूं अलहमद शरीफ़ न अलहमद शरीफ़ इहो उचार सिखण जी ज़रूरत आहे तमामु घणी इनशा ताला अहमद मोहम्मद असां चवंदा मोहम्मद रसूल मोहम्मद हा कीअं फ़र्क़ु आहे हिन में ॾिसो हिन में ज़ुबान जी मूवमेंट काई कान्हे का ॾिसो था हीअ ज़ुबान जो फ़र्क़ु कोई कोन्हे को हिन में छोजी निड़ी जा अखर आहिनि त निड़ी में हा जेको उचार थींदो उहो किथां निड़ी जे विच तां हितां जॾहिं त ही हा जेका ही आहे हिनखे चइबो आहे गोल अख वारी उहो ॾिसो हेठां थो निकिरे इहो इन में फ़र्क़ु आहे उचार में ठीकु थियो इन जो सवलो तरीक़ो कहिड़ो आहे जेकॾहिं तव्हां सम्झ में न अचे न हीअं हीअ चश्मो जीअं कबो आहे न सफ़ाई लाइ हा जेको आवाज़ थो अचे न इहो इहो आहे असुल हुनजो मखरज ही लफ़्ज़ आहिनि माण्हू प्रैक्टिस करे अर्रहमान अलहमद अर्रहीम हुदूद ठीकु थियो मज़े जी ॻाल्हि इहा आहे अलहम शरीफ़ असां पढ़ंदा आहियूं त सही उचार कहिड़ा आहिनि अलहमद रिया रबिल आलमीन नअबुद नस्तईन अलैहिम असां छा चवंदा आहियूं अलहमद आलमीन नाबुद नस्तईन अलैहिम असां उचार सही कढण जी कोशिशि कोन कंदा आहियूं ठीकु थियो कोशिशि करणु खपे इनशा ताला भले हिकु लाइन जी सही कहिड़ो आहे आइन विच अखर वारो ऐं जे ग़लति कीअं थींदो जॾहिं हमज़ा पढ़िजे हेठि ठीकु थियो उहो ग़लति ॿ लफ़्ज़ तमामु निमाज़ में छड़ो अलम शरीफ़ जी ॻाल्हि कान्हे का अलहमद शरीफ़ असां चवंदा आहियूं सुभान रबियल अज़ीम कॾहिं असां सुभान चवंदा आहियूं सुभान न चवंदा आहियूं अज़ीम जी बजाए अज़ीम चवंदा आहियूं अलिफ़ सां सुभान रबियल आला जे बजाए आला चवंदा आहियूं ॾिसो न केॾी असांखे करेक्शन जी ज़रूरत आहे ही ॿ अखर तमामु अहम आहिनि हा आहिनि छो जो केॾो असांजे निमाज़ जो पार्ट आहिनि इहे आहिनि हा जॾहिं जेके कोशिशि करणी आहे मखरज सही करण जी त इनशा ताला अलाह जे माना आसिरे हिन ॿिनि अखरनि खे पहिरीं शुरूआत थी इनशा ॾिसो ॿियो ही लफ़्ज़ आहिनि साईं वलीला शाह साहिबु साईं तव्हां थोरो काइंडली हिनखे पढ़ंदव टिनी खे असांजे लाइ प्लीज़ तव्हां जीअं उचार कढंदा आहियो أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين ॾिसो तमामु सही ख़बर पइजी न त हा जो उचार कीअं थो निकिरे ऐं आइन जो उचार कीअं निकितो ॾिसो क्लियर हो तमामु ठीकु थियो अलहमदिल्ला रबिल आलमीन हाणे हिकिड़ी ॿी थोरी सम्झाणी आहे नंढड़ी पोइ इनशाला मुंहिंजो ख़्यालु वेकेट ते ख़तमु थींदो पोइ थोरो टेस्ट कंदासीं पोइ ही छा आहे त ही जेको आहे न ही हिनखे इहो बि मां हितां कॉपी कयो आहे ॾाढो सुठो लेक्चर आहे इहो बि 101 अरबिक 101 हिन में पर कुझु कुझु डेप्थ में थो वञे इहो हिन करे हर कंहिंजी मर्ज़ी आहे जेकॾहिं वधीक ॾिसणु चाहे त सर्च करे भले पर सवलो आहे
हे छा तो मैकेनिज़म छा आहे त जॾहिं असां हा ऐं आइन जो उच्चार कढण जी कोशिशि था कयूं न त छा थो थिए त ही जेको आहे ही कुदरती इन खे पुश थो थिए हेॾे ही जेको ही आहे न ही पुश थो थिए पोइ हा जो जॾहिं कढिबो आहे न त ही थोरो पुश कंदो हिते भिती वधीक ईंदी आहे त आवाज़ हितां निकिरंदो आहे वाइब्रेशन सां ऐं जॾहिं आइन जो उच्चार थींदो आहे न त उनखे वधीक कोशिशि करणी पवंदी आहे पोइ थींदो छा आहे ही हिनखे वधीक पुश कंदो आहे हिन एपीग्लोटिस चवंदा आहिनि हिनखे अलाह अरबी में छा चवंदा आहिनि उहो हूंदो लफ़्ज़ पर ही पुश थींदो आहे इन सां ॾिसो न कुदरत जो निज़ाम कहिड़ो आहे अलाह सुभाणे अलाह असांखे ख़बर कोन थी पए त असां आवाज़ था कढूं ॻाल्हायूं था केतिरियूं शयूं मूव थियूं कनि तॾहिं जा आवाज़ थो निकिरे पियो सुभाणे अलाह अलाह जी तारीफ़ ई कजे ॾिसो हिते था ॾिसूं उहा वधीक ईअं ॾिसो पहिरीं हा खे था ॾिसूं हेॾो राइट हैंड साइड खां हा जो जॾहिं उच्चार कढणो पवंदो आहे न त ही छा थींदो आहे ही हिनखे पुश कंदो आहे भई डॉट ॾिसो था डॉट हेॾे हलियो ईंदो हिते आवाज़ निकिरंदो जॾहिं वरी ऐं हिन जी पोज़ीशन ॾिसो हीअ थोरो हीअं न हीअं ऐं जॾहिं आइन जो उच्चार करणो पवंदो त हिनखे वधीक पुश कंदो पोइ ही सफ़ा वञी हिन जे निड़ी जे आख़िरी हिसे सां वञी मिलंदो त तमामु घटि बिथी बचंदी जितां आवाज़ जी वाइब्रेशन थींदी इहो आइन आहे ही हा आहे ही आइन आहे माना इहा शइ जेका एपिग्लोटिस जेका इहा मूव थी करे हिननि ॿिन्ही अखरनि लाइ ठीकु थियो अच्छा हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते पोइ लेक्चर ख़तमु था कयूं त हर कंहिंजी कैपेसिटी पंहिंजी आहे मूं जीअं ॿुधायो त मूं जॾहिं कोशिशि कई त मुंहिंजे लाइ त तक़रीबन मां सम्झां थो की को 15 20 25 ॾींहं महीनो पूरो हिन मूंखे निमाज़ में इहो सही तरीक़े सां पढ़ण जे लाइ छो मां गड़बड़ थी वेंदा न लफ़्ज़ उचार हाणे जीअं एहदिन सिरातल मुस्तक़ीम उनखे मां अहद चवंदो हुअमि हाणे एहदिन सिरातल हुन में हा आहे हा हो न आहे जेका आहे निड़ी विच वारी त ॻाल्हि इहा आहे त मिक्सअप थी वेंदा आख़िर पोइ वरी बार बार पढ़णो पवंदो ॿीहर पढ़णो पवंदो पोइ कॾहिं कॾहिं निमाज़ ई ॾुखी लॻंदी त इहा मूंखे करणो पर कुदरत अलाह पाक जी जीअं कोशिशि कयसीं अलाह पाक जी मदद थी त तव्हां असां जॾहिं शुरू कंदासीं त हिकिड़ो शैतान जो विसविसो कहिड़ो उहो थींदो त न ॾाढो ॾुखियो आहे मां त कोन थो कयां ऐं ठीकु आहे अलाह सी माफ़ कंदो अहिड़ी कहिड़ी ज़रूरत आहे अलाह कंदो माना ग़लति न निकिरंदी इहे सभु छा आहिनि इहे शैतान जे विसविसे सां थकिजी पवणु इंसान थकिजी सघे थो पर अचो असां शैतान जे इन विसविसे मां अॼु हीअं जान छॾायूं त इहो सिखणु त ॾाढो ॾुखियो आहे ईअं न इन मां जान छॾाइणी आहे उनजे बजाए अचो त थोरी कोशिशि कयूं ऐं पंहिंजे रब करीम रहमान ऐं रहीम में यकीन रखूं त हू असांजी मदद कंदो ऐं क़ुर पाक जे सिखण खे असां लाइ आसान कंदो ईअं असां ॿियनि ॻाल्हियुनि खे सिखण जी कोशिशि न कंदा आहियूं छा अंग्रेज़ी जे लाइ केॾियूं मशक़ूं कंदा आहियूं हिते जेके IELTS करे हिते कैनेडा अचण लाइ 4 दफ़ा इम्तिहान था ॾियनि छो जो पर्पज़ आहे न मक़सदु आहे न त कैनेडा वञिणो आहे इमिग्रेशन वठणी आहे हुन करे 4 दफ़ा इम्तिहान ॾींदा फ़ियूं बि भरींदा ऐं असांखे हिते पोइ जॾहिं थोरी का मुश्किल आई त छा छॾे ॾींदासीं कॾहिं न अञा वधीक कोशिशि कबी इनशा छो जो दुनिया में फ़ाइदो आख़िरत में बि फ़ाइदो कोई छा क़ुर पाक जो एतिरो हक़ कान्हे त उनखे सही तरीक़े सां पढ़ण ऐं उनखे सम्झण लाइ थोरी जस्तजू कयूं शाह साहिब फरमायो आहे न वखर सो वहाए जो पए पई पुराणो न थिए हीउ जेको असां वखर वाहियूं था पिया 5-10 मिंट अधु कलाक कलाक हिते वेठा आहियूं क़ुर सम्झण जे लाइ नंढे हूंदे ॿुधा था त सॼे हथ ते कुल्हे ते मलाइका वेठा आहिनि खॿे ते कुल्हे ते वेठा मलाइका वेठा आहिनि सॼे हथ वारा वेठा नेकियूं था लिखनि खॿे हथ वारा बुरायूं था लिखनि ऐं बुरायूं त असांजो सॼो ॾींहुं आहिनि अलाह माफ़ कंदो पर जेकॾहिं चङा ई आहिनि कम अज़ कम हिन खे बि त कुझु टाइम ॾियूं बाबा क़ुर शरीफ़ जो मलाइका खे चऊं वेठो लिखो त असां क़ुर शरीफ़ था सिखूं इनशा ताला ठीकु आहे हाणे अलाह पाक खां दुआ था घुरूं था त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ हिदायत हा न आहे हिदायत सिर्फ़ु आहे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थी आहे अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए आमीन या रब्बल आलमीन बारक अल्लाह ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम ونفعني وإياكم بالآيات والذكر الحكيم और टू साईं नईम साहब जेकॾहिं इजाज़त हुजे त पोल करायूं ठीकु आहे जज़ाकल्ला ख़ैर साईं हा साईं भले बिल्कुलु पोल थियो आहे हा साईं रिकॉर्डिंग
रिकॉर्डिंग मां से ऑफ करे छॾी. हाँ, नेक्स्ट टॉपिक.